गंबड़ वेझो ॻोठ अलीबख्श ॼामड़ो जे रहवासी ॿिनि भेनरनि जो पंहिंजे मुड़ुसनि ऐं ॿारनि समेत ज़ालिम मामे ऐं पंहिंजी माउ ज़रीना ख़िलाफ़ मीडिया ऑफिस गंबड़ ते एतिजाजी मुज़ाहिरो। मुड़ुसनि खां तलाक वठण लाइ ॾाढायूं करण लॻा। नारनि जो चवणु हुयो त मामो नसरुल्ला ऐं असांजी माउ ज़रीना लालची क़िस्म जा माण्हू आहिनि। असां ॿिन्ही भेनरुनि खे मुड़ुसनि खां तलाक वठण लाइ अगड़ा पुलिस खे गॾी रिश्वत ॾेई परेशान करायो थो वञे। मोज़िया ॼामड़ो मीडिया अॻियां दाहींदे चयो त असांखे पंहिंजे मामे नसरुल्ला मां जान जो ख़तरो आहे, जो अॻु बि केतिरनि ई खूननि में मुलविस रही चुको आहे। एसेठो अगड़ा हिन धुर सां ॿिट बणियल आहे, जेको हर तरह सां हिरासां करे रहियो आहे। हुननि कानून लागू कंदड़ इदारनि IG सिंध, DIG सखर ऐं SSP खरपुर खे गुज़ारिश कई आहे त नोटिस वठी असां सां इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।